सवें साल असल में छा ज़रायत जॾहिं शुरू थी थिए त माण्हू रोलू ज़िंदगी ख़तमु करे हिकु हंधि वेही पंहिंजे पोखियल फसलुनि जी हिफ़ाज़त करण लॻा। माण्हू मुआशी तौर ते ॿिनि वॾनि समाजी गुरूहनि में विराइजी विया। पाण पहिरियों चयो त हिकिड़ा माण्हू जेके हूंदा हुआ से माल पालींदा हुया। उनखां पोइ वरी जॾहिं ज़रायत तरक़ी करणु लॻी त ॿियनि माण्हुनि वरी ज़रायत खे पंहिंजो पेशे तौरु इख्तियार कयो। माना हाणे ॿ शयूं, ॿ किरतूं हुननि जी थी, हिकिड़ी ज़रई, ॿियो जानवरनि खे पालणु। जानवरनि जा वलर पालण जूं साबितियूं असांखे बनू ऐं कीड़ी गुल मोहम्मद जे आसारनि मां माॻनि मां मिलियूं आहिनि। हू न सिर्फ़ु जानवर गोश्त ऐं खीर हासिलु करण लाइ धारींदा हुआ, पर इन्हनि खां सुवारीअ जो कमु पिणु वठंदा हुआ।